بسم اللہ الرحمن الرحیم. السلام علیکم ناظرین. شما چار کے تو وش نیوز منشم میزبان علی حسین. پروگرام آباد سندھ پروگرام اچھے نام اچھے ظاہر ہے کہ آباد سندھ گپ کنگی سندھ مسئلہ مسائل سندھ تاریخ سرا ہمارا گپ چنگی ہے سندھ ہمیشہ کے سندھ تاریخ بعض پرانا تاریخ سندھ 5000 سال پرانا سندھ تاریخ ہے. ادھر اچھے بعض نامور سیاستدان نامور انجینئر ڈاکٹرس ہر شعبہ تا بعض مردم ہستاں. یہ پروگرام کرنے کے مقصد ہمیشہ کہ سندھ درو مسئلہ ہستاں آئین سرا گپ چنے تاریخ لہٰذا چی ماگوشے کہ سندھ سی ڈسٹرک ہستاں سی ڈسٹرکانی سرا ما گپ چنے کہ آ ڈسٹرکانی مسائل آ ڈسٹرکانی ایجوکیشن آ ڈسٹرکانی زراعت ہستے آئے سرا مرچی پروگرام ٹاپک ہمیشہ کہ ڈسٹرک دادو ہے ڈسٹرک دادو سرا ما مرچی گپ چنے ڈسٹرک دادو تاریخ ڈسٹرک دادو ایگریکلچر نظام لوگانی مسئلہ مسائل بعض ہستاں ادا آئے سر ما گپ جنے گپ جنک سے پیشتر مانگ گوشن کہ یا کہ پیکیجز سے پیکیجز چارے پیکیجز چرن. دادو حیدرآباد ڈویژن دومی ضلع اے ضلع کونے نام داد شاستیں داد چا یکے گوٹ سید داد محمد شاہ عرف دادوا کلوڑو خاندان اچ قائم کو. دادو شاہ یکے طاقتور مذہبی رہنما و جاگیردار بتا اشیا کلوڑو خاندان اچ قریبی تعلقات بتگاں یک خیال ہمیشہ کے دادو کونے کے نام مارخ پور بتا اشیا میاں یار محمد کلوڑو 8 سینچری فتح کو مرچی دادو شہر کے قسانے گوٹ مارخ پور استیں. دادو ارا 19 صد سی دو ضلع حیثیت میں لیتا اے ضلع رقبہ اب 866 کلومیٹر استیں. آبادی 2000 ابدہ مردم شماری مطابق 15,50,266 استیں. انتظامی لحاظہ چھ اے ضلع 4 تحصیلاں یک دادو تحصیل دومی جوہی سیمی خرپو ناتن شاہ چارمی میہر اے ضلع تا 52 یونین کونسل استاں. ضلع دادو سرحد مغرب چ کراچی مشرقہ چ لاڑکانہ چ ملی. دادو ضلع حوالہ چ یک دیگے نظریہ بھی استیں. دادو دیال گجرات ہندوستان ایک کی عظیم شاعر و گورکھ ناتھ پیروکار بتا. دادو دیال سندھ دورہ کو یک کے بعض وقت ادا جامنن بتا اسے پیروکارانہ دادو نواسی گشاں اسے 2 پیروکار بتگاں دیورام بھگت رام اے دوئیں امدیگاں ہمیشہ ضلع نام دادو ہیں. دادو سکہ کونے شہر نے اسے عمر تقریباً 200 سال بتے. شہر تا خوبصورت بلڈنگاں ٹریجری آفس بلڈنگ ڈسٹرکٹ کونسل بلڈنگ مختار کار آفس ڈپٹی کمشنر آفس سینٹرل جیل. شہر تا علاج وسطہ یک کے مزنے سول ہاسپٹل استیں. جگہ جگہ ذاتی کلینک بھی موجوداں. دادو تا سندھی بلوچ قوم آباداں. زرعی لحاظہ چھ ضلع زرخیز ہیں. ادا پیداوار کاٹن چاول گنا جوار باجرہ گندم مکئی تمباکو فروٹے تو کا کیلا ناہ امب پالسا پپیتا مالٹا لیمبو انگور باغ استاں. 2,70,000 ایکڑ زمین تا جنگلات استاں. گوکھ پس اشتر ہر سک باز گنندگا قائد. ادا ضلع تو کا کونے دورہ چنیوڑ خدا آباد 200 سال کونے جامع مسجد شکلہ موجود ہے. دادو شہرت سہ میلہ لگا سندھ مری گورکھ ہل اسٹیشن بھی آمدیں. دادو سیر وسطی ایشیا مستر منچر جھیل آمدیں. اے جھیل دادو اچھے 20 کلومیٹر دور ہیں. دادو مشہور سیاسی رہنما لیاقت علی جتوئی غلام نبی سومرو ظفر علی خان پیر مظہر الحق علی محمد سومرو رفیق احمد جمالی. ضلع تا ووٹرانی تعداد اب تلک 6,651 استے. نیشنل اسمبلی 2 صوبائی اسمبلی 4 سیٹ استاں. شما پیکیج 4 تھا دادو تاریخ والا چھ پیکیج تھا بالکل معدنیات زراعت چھ مال مال ہے ڈسٹرک سندھ تاریخ لحاظ شما 4 تھا کہ ڈسٹرک مسئلہ مسائل استاں آئین سرا مقاب چنے. سینئر صحافی حسین منصور لائن سرا استے ابر مائی خرابر کنے کہ چے گوشی ڈسٹرک دادو تاریخ سرا ڈسٹرک دادو مسائل سرا. منصور صاحب بہت بہت شکریہ وش نیوز کو وقت دینے کا. سر آج کا جو پروگرام ہے ہمارا وہ ڈسٹرک دادو پر ہے. ویسے تو سندھ کے جو ہے وہ کافی سارے ڈسٹرک ہیں جن پہ ہمیں بات کرنی ہے تو آج ڈسٹرک دادو پہ ہم بات کریں گے. سب سے پہلے تو ڈسٹرک دادو کی تاریخ کے حوالے سے ہمیں بتائیں اور لگتا ہے کہ آج بھی شاید ہم تاریخ سے گزر رہے ہیں کیونکہ فوٹیجز جو آ رہی ہیں یہی لگتا ہے کہ ڈسٹرک دادو نے آپ ہمیں بتائیں کتنی ترقی کی ہے اب تک. علی میں آپ کو بتاؤں کہ جو دادو ہے وہ بہت ہی ایک تاریخ حیثیت رکھنے والا ایک ضلع ہے سندھ کا اور یہ سندھ کا وہ واحد ضلع ہے. آپ کو یاد ہوگا کہ ایم آر ڈی کے دوران جب ضیاء الحق جیسے عامر ڈکٹیٹر کی حکومت تھی تو اس وقت ریزسٹنس کرنے پر اس دادو کو عامر جو حکمران تھے ان کی جانب سے لٹل ویتنام کے نام سے جانا جاتا تھا اور جمہوریت کے لیے بہت زیادہ قربانیاں دینے والا
जो ज़िला है वो दादू और नवाबशाह रहे हैं सिंध में। तो जो लोग बहुत ज़्यादा जमहूरी रहे हैं और बदनसीबी ये है कि वहाँ पर उनको अब जमहूरी हुकूक नहीं मिल रहे लोगों को। एक तरह का सिस्टम बन चुका है वहाँ पे कि जो वडराशाही है वो मुस्तकम होती चली गई, जिसको जुल्फ़िकार अली भुट्टो ने ख़त्म किया था, वो आहिस्ता आहिस्ता दोबारा मुस्तकम होती चली गई। अब जो जमहूरी तंजीमें हैं, जो जमहूरी आर्गनाइजेशन वहाँ पर वजूद रखती हैं, वो सारी की सारी उन वडेरों के साए तले काम कर रही हैं। तो वहाँ के हालात अब कुछ यूँ हैं कि वो ज़िला जो है आगे जाने के बजाय पीछे जाता गया है। और इस वक्त जो है अगर आप वहाँ जाके देखेंगे तो आपको मोहन जो दड़ो जो है वो भी अच्छी कंडीशन मिलेगा, लेकिन दादू उससे भी बैकवर्ड हो चुका है। और वहाँ पे जो वसाइल है हमारे पास, आपके पास जोही में जो आयल फील्ड है उसको देख लें, 7 के करीब जो आयल फील्ड है उसको देख लें, तो बहुत ज़्यादा वसाइल है, लेकिन उसके बावजूद जो दादू है वो बहुत ज़्यादा बैकवर्ड होता चला जा रहा है। मंसूर साहब, मैं यहाँ पर ये कहूँगा कि तो वजह क्या है इसका, क्योंकि हुकूमतें यहाँ रही हैं, देखें एक अभी जो हुक्मरान जमात है, आप भी समझते कि उन्होंने दादू के लिए क्या काम किया? सबसे पहले मैं ये आपसे जानना चाहूँगा। असल बात ये है कि जो हुकूमत है वो बाख्तियार नहीं है। आप बेशक कह सकते हैं जमहूरी सिस्टम है, लेकिन वहाँ पर ख़ास तौर पर सिंध के मामले में, बलूचिस्तान के मामले में हुकूमतें जो है वो बाख्तियार नहीं हैं। और उसकी वजह सिर्फ ये है कि जो फैसले लिए जाते हैं सिंध के हवाले से वो कोई और ले रहा होता है, जो हुकूमतें होती हैं वो उन पर सिर्फ इम्प्लीमेंट करवाती हैं। सही। तो आपका ये कहना है कि जो हुकूमतें हैं वो आज़ाद नहीं हैं, तो यही वजह है कि अच्छा दादू के जो अवामी नुमाइंदे हैं, चलें और कुछ नहीं, अगर हम इंफ्रास्ट्रक्चर की बात करें, अगर हम हेल्थ की बात करें, अगर हम एजुकेशन सिस्टम की बात करें, उसको तो बेहतर करना तो आपका नहीं ख्याल कि ये तो अवामी नुमाइंदों का काम है, इस वक्त जो इक़्तिदार में है उनका काम है? बिल्कुल आप सही बोल रहे हैं, उनका ही काम है, लेकिन पॉलिटिकल इन्फ्लुएंस इतना बढ़ गया है कि आप देखें असातिज़ा की तंजीमें हों, डॉक्टर की तंजीम है, पैरामेडिक्स की तंजीम है, उसमें फिर इनकी ज़ैली तंजीमें बनी हुई हैं। ठीक है, तो जिस तरह पीपल्स मेडिकल अलायंस बन गया है, ये डॉक्टरों की तंजीम है, ठीक है, वो पीपल्स पार्टी के साथ तले काम कर रही होती है। इस तरह बहुत सारी तंजीमें हैं, और जो हेल्थ सेक्टर में भी हैं, एजुकेशन सेक्टर में भी हैं, और क्लर्क्स एसोसिएशन टाइप है उसमें भी है, इनका बहुत ज़्यादा इन्फ्लुएंस होता है। नतीजा ये होता है कि वो खुद तो काम नहीं कर रहे होते, लेकिन जो दूसरे काम कर रहे होते हैं उसमें भी उनका रोड़ा अटकाना एक रोज का मामूल बना हुआ है। तो AFP बंद जो है, AFP बंद, फ्लड प्रोटेक्शन बंद, जिसकी वजह से बहुत ज़्यादा तबाही आई है, लोग चीखते रहे, चिल्लाते रहे, मिन्नतें करते रहे कि भाई खुदा के वास्ते, अल्लाह के वास्ते इसको प्रोटेक्ट करें, किसी वक्त बहुत बड़ी तबाही आ सकती है, लेकिन इन्होंने कभी भी उस पर काम नहीं किया। खासतौर पर डिपार्टमेंट ऑफ इरिगेशन जो है सिंध का, जी, वो चीखते रहे, चिल्लाते रहे, क्योंकि वो बिला वास्ता क्योंकि वो एक मखसूस सियासी घराने के ज़ेरे असर डिपार्टमेंट है, तो वहाँ पर वो काम नहीं हो रहा था। अभी भी जितने भी कट लगाए गए थे सैलाब इलाके जो दादू के, मैं आपको बता दूं कि वहाँ पर जो भी कट लगाए गए थे, जो भी तबाही हुई थी जिन कट्स की वजह से, उन कट्स को अभी तक बंद नहीं किया गया। जो बंद किया जा रहा है वो इतने नाकिस तरीके से किया जा रहा है कि कल को खुदा ना करे दोबारा इस तरह की बारिशें आ गई, जिस तरह अगस्त 2022 में हुआ था, दोबारा इस तरह की बारिशें अगर आ गई तो दोबारा वैसी ही तबाही आ सकती है। ठीक, बहुत बहुत शुक्रिया हुसैन मंसूर साहब, आपने वश न्यूज़ को टाइम दिया, निहायत ही मशकूर हूँ मैं आपका। गुले चारों को इधर ज़ीरे के कसाने ब्रेक माकाएँ ब्रेक अच्छे रहे। गुले चारों का एता हुसैन मंसूर शक आपको उसी के दादू है मसला स्ता हमेशा के कंट्रोल ना सियासतदान कंट्रोल हमेश का मसला मौजूद अंगा तक 4 साल चिरन भी दादू तारीख तो का सेम हमें दादू हैं दिगे के कॉलर रस्ते अभी सहाफ़ी हैं, कॉलम निगार हैं, आइए कराम कब चने शेर मोहम्मद साहब वरी मेहरबानी शेर गाड़ी साहब टाइम ॾिनो वश न्यूज़ के। वश न्यूज़ जो मकसद इहो ई आहे प्रोग्राम करण जो, डिस्ट्रिक्ट दादू ते असां ॻाल्हायूं था त ॻाल्हि हली रही आहे त दादू जी तारीख़ पुराणी आहे ऐं छा तव्हां सम्झो था तरक़ियाती कम दादू में थिया आहिनि जेतिरी दादू जी तारीख़ आहे? सर
जी अली साहब ॻाल्हि आहे त दादू तमामु हिकिड़ो जेको आहे सो तारीख़ी ज़िलो आहे ऐं दादू जी सियासी अदबी ऐं हर हवाले सां हिकिड़ी सो बहितर तारीख़ रही आहे। जी सर। पर जेका जेतिरे क़दुरु चर्चा थी करण जी ॻाल्हि आहे त दादू ज़िले में गुज़िरियल 10-15 सालनि में अहिड़े क़िस्म जो को बि तरक़ियाती कमु बज़ाहिर कोन थियो आहे। सही। हाणे मिसाल तौरु आउं तव्हांखे ॾियां त जीअं सिंध जेको आहे सो जामशोरे ज़िले में असांजो सेवण में जेका मुराद अली शाह साहिबु हिकिड़ी बहितर इस्पताल ॾिनी, सुठी इस्पताल ॾिनी। दादू ज़िले में अहिड़े क़िस्म जो को बि इदारो ख़ासि करे सिहत जे हवाले सां न मिलियो। गुज़िरियल 5-7 सालनि खां क्रेडिट कॉलेज ककड़ वारी स्कीम हली पई आहे, उहा बि हींअर ताईं केर बि उन जी मालिकी कोन थी, अञा मुकमल नाहे थी सघी। त ऐं रोडनि रस्तनि जे हिसाब सां बि जेके दादू जा ख़ासि करे इंडस हाईवे आहे या प्लस में जेके ॿिया रोड रस्ता आहिनि उहे बि कोन थी सघिया आहिनि। इस्पतालुनि जे हिसाब सां सिहत तालीम इन हिसाब सां बि का ख़ासि दादू ज़िले जी तरक़ी नथी थी आहे। इन खां सवाइ ॿियो अञा तव्हांखे छा ॿुधाइजे सर कसूरवार माजरत तव्हांजी ॻाल्हि विच में ॻाल्हायां सर, कसूरवार आहे केरु? इहो कसूर कंहिंजो आहे? तव्हां नथा सम्झो त जेका अवामी नुमाइंदा आहिनि उन्हनि जो कसूर आहे त उहे डिलीवर नथा करे सघनि? बिल्कुलु तव्हां सां तव्हांजी इन ॻाल्हि सां मां सहमत आहियां त इन सॼी जा जेके ज़िलेवार चूंडियल नुमाइंदा ई आहिनि। बिल्कुलु। तव्हां ॾिसो न त 4 तालका आहिनि दादू ज़िले में ऐं हर तालके जो टीए में मौजूदु आहे, ऑफिस मौजूदु आहे जिते 2.5 खां 3 करोड़ रुपया माहवार बजट अचे थी। ॿियो त ठहियो, पर जेके 4 तालके जा हेडक्वार्टर शहर आहिनि, कंहिं बि शहर में ड्रेनेज ऐं वाटर सप्लाई स्कीम कोन्हे। हाणे ॿियो त ॿाहिराड़ियुनि जो छा हशर हूंदो तव्हां इन में अंदाज़ो लॻाए सघो था। ठीकु। अच्छा सर, सहाफ़ती तंज़ीमूं ऐं सहाफ़ती बिरादरी जेका आहे आम सहाफ़ी, तव्हां सम्झो था त केतिरे हद ताईं आज़ादु आहे हुते? इंडिपेंडेंटली कमु करे थो? साईं सहाफ़ती आज़ादी कोन्हे। सहाफ़ती आज़ादी तव्हां पाण जेको आहे सो इदारनि में वेठा आहियो ऐं इहे सभिनी शयुनि खे उन नज़र सां ऐं तव्हां इंतिहाई बाख़बर बि हूंदो त सहाफ़ती जेको असांजो आम सहाफ़ी आहे न वीचारो, उहो ईअं सम्झो त हीउ जेके बि कमु हक़ सच लिखे थो उहो पंहिंजी रिस्क ते थो लिखे ऐं इन खे लिखण जी का बि अहिड़ी जेका आज़ादी चइजे न, उहा आज़ादी ई कोन्हे। ठीकु है शेर साहब, वॾी महिरबानी, तव्हां वश न्यूज़ खे टाइम ॾिनो, असां थोराइता आहियूं। नाज़रीन, ये था शेर गाड़ी साहब अयामे गो के डिस्ट्रिक्ट जामशोर हस्ते आउदा सिंध गवर्नमेंट हॉस्पिटल दाता दिगे डिस्ट्रिक्ट हस्ता आउदा NICVDA दिगे हॉस्पिटल दादू एच ने दादू सेहत दादू तालीम निज़ाम आबास ख़राब है, दादू तारीख वबास पुराना है, दादू मादनियात जे भी शर्तरें बल्कि दादू मसला मसाइल बाज़ हैं। गुल शाहरुखा नी मैगरुम अमरादारी कन गए कानून जानते शरीफ ऐवान साहब आइए करामा गप कने दादू तारीख़ हवाले से दादू मसला मसाइल। शेर साहब वॾी महिरबानी वश न्यूज़ के टाइम ॾियण जे लाइ। शेर साहब, तव्हां छा था सम्झो त दादू जा जेका मसला आहिनि ऐं तारीख़ी हवाले सां दादू जेको शहर आहे ऐं 4 तहसील आहिनि, उन हवाले सां तव्हां सम्झो था एज़ अ कानून दान तां आयो ऐं एज़ अ लॉ एक्सपर्ट तव्हां ॿुधायो त दादू जा मसला मसाइल घटि छो नथा थियनि ऐं साॻी सूरत हाल आहे 40 सालनि में? तव्हां अगरि वञो त छो त 2 शहर जेका आहिनि मेट्रोपॉलिटन ऐं कराची हैदराबाद क़दुरु बहितर आहिनि, बाक़ी जेको आहे सिंध जी हालति जेका आहे ऐं ख़ुशूस ज़िला दादू जी जेका हालति आहे इंतिहाई ख़राबु आहे। तव्हां छा चवंदव? सर पहिरियों अर्ज़ु इहो कयां त पूरी सिंध जो हाल त साॻियो ई आहे, लेकिन दादू जो इंतिहाई ख़राबु आहे। उहो उनजी वजह 2-3 आहिनि जेके हुते, हिकिड़ो त वॾेरा सिस्टम, जागीरदारी सिस्टम ऐं ॿियो असां वटि अनएम्प्लॉयमेंट जेका आहे, माण्हुनि जो मसइलो जेको आहे पहिरियों आहे पेट गुज़र। सही। उहो उते कंहिं बि क़िस्म जी का बि फैसिलिटीज़ वग़ैरह कोन ॾिनी वई आहे। दादू जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं त दादू तारीख़ी ज़िलो आहे ऐं जंहिं 16 सालनि खां वठी क्लेम कयो आहे त दादू असांजो आहे, दादू असांजो आहे, लेकिन उन्हनि का बि डिलीवरी कोन कई आहे हुते। ठीकु। उनजे बावजूद बि जेका हींअर फ्लड जेका असां वटि मुसलसिल 2 भेरा जेका आई आहे 2010 खां वठी ऐं 2022 जी, इन त असांजे ज़िले जी तबाही करे छॾी आहे, पर गवर्नमेंट जे तरफ़ खां कंहिं बि क़िस्म जो तवजो न ॾिनो वियो आहे। मेन रीज़न माण्हुनि जो पेट गुज़र आहे। पेट गुज़र जे लाइ माण्हू वटि को सोर्सिस कोन्हे, को का हुते कंहिं बि क़िस्म जी का बि इंडस्ट्रीज़ वग़ैरह कोन लॻाई वई आहे। हालांकि सोर्सिस हुते वॾा आहिनि,
लेकिन काश उहा न मुहैया कई वई आहे। ठीक पीपुल्स पार्टी जी 16-17 सालनि जी गवर्नमेंट कंहिं बि क़िस्म जी का डिलीवरी उते न ॾिनी आहे जेका हुनखे ॾियणु खपंदी हुई। बिल्कुलु इहो वॾे में वॾो जेको रीज़न आहे उहो आहे हिकिड़ो असांजे सही। नज़र अंदाज़ कयो वियो आहे सॼे ज़िले खे पॉलिटिकली बि आहे। अच्छा शरीफ़ साहब एज़ अ लॉ एक्सपर्ट तव्हां छा था सम्झो त दादू जा माण्हू छो त मां ॻाल्हायो आहे साफ़ियुनि सां बि ॻाल्हि कई आहे तो चवनि था त माण्हू आज़ादु न आहिनि, तव्हां सम्झो था त बिल्कुलु इहा मां इन ॻाल्हि खे मां तव्हां एग्री कंदुसि त बिल्कुलु आज़ादु पंहिंजे हू ज़हनी तौर ते गुलाम बणिजी विया आहिनि ऐं ज़हनी तौर ते हू जेको आहे मफ़लूज इन करे आहे त हुन सिर्फ़ु पहिरियों मसइलो हुनजो रोज़गार जो आहे, रोज़गार न आहे त हू सिर्फ़ु हुन ॾे वाझाइनि था, इहो ई वॾे में वॾो सबबु आहे त हू गुलाम बणिजी विया आहिनि। ठीकु आहे शेख साहब वरी महिरबानी वश न्यूज़ खे टाइम ॾियण जे लाइ थोराता आहियूं। गुलचारुका में तव्हां कानून ज़ांत शरीफ एवान साहब आइए हमें कुछ आइए भी हमें एग्री को कि आज़ादी न उदा ना हमेशा के सियासतदान अधिकार न कन गया शरह सरा मेडिकल ने सेहत ने तालीम रोड रस्ता दिखे नया रोज़गार आउदा ने मसले मसला में रोज़गार है के रोज़गार आउदा ने गुलचारुका इधर जीरे के कसाने ब्रेक माकाएं ब्रेक अच्छे रहे। इधर एक वीडियो चाह रहे ना करंट सिचुएशन एक वीडियो से दादू एक स्कूल है वीडियो चाह रहे आइए चरण कब करें। औज़ुबिल्लाह शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सामीन ये आपको नज़र आ रहा है ये विलेज ओत खान खुशालानी तालका खैरपुरा थनशाह डिस्ट्रिक्ट दादू की ये प्राइमरी स्कूल है। ये आपको नज़र आ रहा है कि यहाँ बच्चियाँ सिर्फ धूप में बच्चियाँ धूप में पढ़ रहे हैं और ये टीचर साहब चारपाई पे बैठा हुआ है। यहाँ पर ना कोई बिल्डिंग है और ना कोई फर्नीचर है, ना कुछ किसी किस्म की सहूलत नहीं है। ये जो बच्चे इनका मुस्तकबिल है ये दाव पे लगा हुआ है। आए यहाँ के टीचर से और यहाँ के रहवासियों से इस स्कूल के बारे में कुछ सवाल करें। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर आपका नाम क्या है सर? इनामुल्लाह चांडियो। इनामुल्लाह चांडियो सर। सर आपकी यहाँ पर कितनी सर्विस यहाँ पर आप पढ़ा रहे हैं? मैं यहाँ पे नवंबर से आया हूँ, तकरीबन 4 माह हो गए मुझे जी। और ये स्कूल काफ़ी टाइम से सुना है, बहुत पुराना स्कूल है, 90s से चल रहा है, ये 92 से। जी सर। लेकिन 2010 की फ्लड में ये स्कूल जैसे तबाह हो गया तो उसके बाद कुछ भी यहाँ पे देख रहे हैं आप, कुछ भी नहीं है, ना इमारत है ना फर्नीचर है, बच्चे ये खुले आसमान में बैठे हुए हैं। सर्दियों में बहुत ज़्यादा तकलीफ़ थी यहाँ पे, ठंड में बच्चे आ रहे थे, मैं भी आ रहा था और हम बैठे हुए थे, अपना फ़र्ज़ अदा कर रहे थे, लेकिन उसके बावजूद भी आला इख्तियारियों ने कुछ भी नहीं किए, इंतज़ाम वगैरह यहाँ पे कोई भी फर्नीचर वगैरह या टेंट वगैरह या इमारत वगैरह कुछ भी नहीं दिया। हम आपके ताउन से, आला इख्तियारियों से, सिंध एजुकेशन डिपार्टमेंट से और NGO से और मुखिर हजरात से दरख्वास्त करेंगे कि बराए मेहरबानी यहाँ पे ये आप देखें, ये बच्चे हमारा मुस्तकबिल हैं, पाकिस्तान का ये कल का मुस्तकबिल है, इनका ख्याल करें, कुछ यहाँ पे सहूलियात जो हैं वो हमें फराम की जाएँ। जी। गुलचारे का शुमा वीडियो चारता हमें हालत स्कूल है शुमा वत चारता छत ने चो मतलब आउदा स्टूडेंट चो निश्तिगा आउदा हमें स्कूल हालतें इशे करंट सिचुएशन है डिस्ट्रिक्ट दादू है तारीखी लिहाजा चे मादनियात चे माला माल ये डिस्ट्रिक्ट इशे हालतें ये हालत सर हम गपचा ने सोशल वर्कर के शफीक डॉक्टर शफीक आइए करा गपचा ने अस्सलाम वालेकुम शफीक साहब वही मेहरबानी वश न्यूज़ के टाइम ॾियण जे लाइ। शफीक साहब हींअर वीडियो में ॾेखारी आहे स्कूल जी ऐं सैलाब खां पोइ जेका फ्लड आयो उन खां पोइ जी जेका सूरत हाल आहे ऐं तव्हां इन बाबति ॿुधायो त छा कंडीशन आहे हींअर सिचुएशन छा आहे फ्लड खां पोइ, छा रस्ता रोड बहाल थिया आहिनि? ऐं अव्हांजे इलाइक़े जो असांखे यादि कयो अर्ज़ु इहा त 2010 खां मां शुरूआत कया त 2010 खां जॾहिं असां वटि फ्लड आयो त उन दौर में इहो अचे वियो त भाउ ठीकु आहे इहे दरियाई पाणी आहे। सही। त हा दरियाई पाणी ठीकु आहे, कुदरती आफ़त आहे, असल में त दरियाई पाणी दरिया जी जेका कैपेसिटी हुई उहा तक़रीबन असां वटि जेका क्रॉसिंग आहे उहा 12 लख खां मथे जी आहे। त असां वटि जेके दरियाई दरिया जे अंदरि जेके आहिनि ज़मींदारी बंद ही उहे बंद जेके आहिनि गैर क़ानूनी तौर ते लॻाया विया हुया ऐं उन्हनि जे करे जेको असां वटि इहो पाणी जो दबाव वधी वियो दरिया में
जंहिंजे करे दरिया उहो ॾाढी असांजे पासे जेको अच्छा। अची वियो पाणी। शफ़ीक साहब माधव रिलीफ मिलियो आहे माण्हुनि खे जेके बेघर थिया हुया उन्हनि जा घर ठहिया आहिनि या रोड रस्ता जेके बि आहिनि उहे बहाल थिया आहिनि? साईं हींअर ताईं असां वटि तक़रीबन जेको हींअर बरसातुनि खां वठी अॼु सैलाब खे अॼु तक़रीबन 6-8 महीना थी विया आहिनि। 8 महीननि ताईं गवर्नमेंट जे तरफ़ां को बि अहिड़ो रिलीफ असांखे न ॾिनो वियो आहे। सही। ऐं उनखे अलावा जॾहिं फ्लड आयो त रेस्क्यू जे लाइ बि माण्हू ॿाॾाईंदा रहिया, रड़ियूं कंदा रहिया, बचनि समेत दाहूं कंदा रहिया, लेकिन गवर्नमेंट जे तरफ़ां को बि रेस्क्यू ऑपरेशन न कयो वियो। सही। ऐं जेके प्राइवेट जेके बोट्स वारा हुया उहे बि मनपसंदि किराए ते वरितऊं। कनि वटि पैसा हुया, कनि वटि न हुया। काफ़ी असां वटि माण्हू इन मुसीबत में बेघर थी विया, मारिजी बि विया। पंहिंजा लाश लुड़ी विया, वासन ताईं लाश बि न पहुची सघिया। कनि खे जेको अंदरि घरनि में जेको उहे लाश सड़ी ॻरी ख़तमु थी विया। गवर्नमेंट जे तरफ़ां का बि हिकिड़ी अंग अखर जेके क्लियर न ॾिना विया आहिनि अॼु ताईं। त केतिरा माण्हू हिते फोत थी चुका आहिनि। ऐं लॻभॻि ॿियो अर्ज़ु कयां त असांजे तालके के इंचार्ज जूं तक़रीबन 12 खां 14 यूसीज़ आहिनि। सही। जंहिंमें 12-14 यूसीज़ मां तक़रीबन 9 यूसीज़ जेके मुकमल तौर ते फिटेड आहिनि। ऐं उहे हींअर ताईं अॼु बि जेको सख़्तु सर्दियुनि में उहे अञा बि जेको बग़ैर छत जे बेयारो मददगार वेठा रहिया आहिनि। सही। हाणे उहे जॾहिं सर्दियुनि जी मौसम ख़तमु थी वई आहे, हींअर गर्मियुनि जी मौसम अचे पई, उहे अञा बि उन्हनि गर्मियुनि में बि उन टेंटनि में या खुली आसमानूं पंहिंजो गुज़र सफ़र कंदा। अच्छा शफ़ीक साहब अॻोणो जेको आर्मी चीफ हुयो उन बि विज़िट कयो हुयो ऐं उन चयो त दादू डिस्ट्रिक्ट जेको आहे सॼी पाकिस्तान में सभ खां वधीक मुतासिर आहे। ऐं पोइ बि जेका सूबाई हुकूमत आहे या वफ़ाक़ी हुकूमत आहे उन्हनि कमु नाहे कयो, सफ़ा नाहे कयो या कमु कयो अथमि बट एतिरो कमु नाहे कयो त माण्हुनि ताईं कंप्लीटली रेस्क्यू माण्हुनि खे नाहे कयो या रिलीफ नाहे मिलियो? हाँ, तव्हां चयो त हीअ सिंध गवर्नमेंट जा जेके ख़ाली ऐलान रहिया। जी जी। लेकिन हक़ीक़त इहा आहे त अॼु ताईं हा ठीकु आहे, जेकॾहिं हुननि ॾिनो आहे, गवर्नमेंट ॾिनो आहे त पंहिंजे मनपसंदनि खे ॾिनो आहे, जिन जे वॾेरनि जे ओताकुनि ते उन्हनि जो राशन, उन जा टेंट ऐं उन जो जेकी बि सामान हुयो सभु वॾेरनि जे मनपसंदि ओताकुनि ते हुननि जे गोदामनि ते वियो। ऐं जेके हुननि वॾेरनि पंहिंजे मनपसंदि जे आधार ते उन्हनि विकिरो कया आहिनि। ऐं अॼु बि तव्हांखे मां गवाही तौर ते मां तव्हांखे इनवाइट थो कयां, तव्हां अचो, मां तव्हांखे मुकमल एरिया पंहिंजा ॾेखारियां त किथे बि गवर्नमेंट जी का बि हिकिड़ी जेकॾहिं ज़री बि जेकॾहिं हिकिड़े हुजे ज़ाहिर थिए त मां तव्हांजो ॾोही आहियां। गवर्नमेंट जे तरफ़ां को बि रिलीफ न आहे। हींअर ताईं रोड रस्ता खंडरात लॻा पिया आहिनि, गाॾियुनि जी अच वञ कान्हे, काफ़ी इलाइक़नि खां रस्ता अॼु बि कटिया पिया आहिनि। अॼु बि मां तव्हांखे ॿुधायां थो काफ़ी इलाइक़नि में ॻोठनि में पाणी बीठो आहे, जिते अॼु बि इंसानी आबादी मुंतक़िल न थी सघी आहे पंहिंजे घरनि में। अच्छा सर, इहो जेको ऐलान कयो वियो हुयो त शायदि 75,000 समथिंग माण्हुनि खे ॾींदा पर फैमिली खे या सपोर्ट करण जे लाइ या घर ठाहिण जे लाइ, उहो हुकूमत जी तरफ़ों माण्हू मिलिया आहिनि माण्हुनि खे? साईं वॾे हिकिड़े ताजब सां चइजे थो त असांजे पाकिस्तान जी आर्मी जेका दुनिया जे अंदरि जेको मज़बूत तरीन ऐं एतमाद जो इदारो सॾियो वेंदो आहे, त असांजी गवर्नमेंट जॾहिं उहा जेका सर्वे कराई आर्मी जे थ्रू कराई। सही। त आर्मी जे थ्रू कराइण खां बाद बि हींअर ताईं तक़रीबन एतिरो अरसो थी वियो आहे, माण्हू ईअं वेठा रहिया त उन्हनि खे चयो ऐं बर वक़्तु इहे मिलणु घुरिजनि हा, लेकिन हींअर बि उहे ख़ाली ऐलान रहिया आहिनि। हींअर ताईं कंहिंखे बि चाराना बि न मिलिया आहिनि। सही। त ही हाणे वरी नओं हिकिड़ो शिशो ॿुधूं पिया त बाबा ठीकु आहे NGO जे मार्फत हाणे जॾहिं तव्हांखे पंहिंजनि इदारनि ते पाकिस्तान जा जेके मज़बूत तरीन ऐं एतमाद जो इदारा आहिनि उन्हनि ते तव्हांखे एतमाद कोन्हे त पोइ NGO ते तव्हांजो कहिड़ो एतबार आहे? पोइ बहितर ईअं त तव्हां पंहिंजा जेके आहिनि असांजा सिक्योरिटी इदारा आहिनि सभु तव्हां NGO जे हवाले करे छॾियो जे तव्हांजो उन्हनि ते एतमाद आहे। ठीकु आहे त हीअं असां चऊं था त फिलफोर इहे असांजा रस्ता बहाल कढी न वञनि ऐं आवाम खे जेको ग़रीब जेके बेघर थियल आहिनि उनखे जेको हींअर छतूं ॾिनियूं वञनि, रिहेबिलिटेशन खे जेको मुकमल कयो वञे। सही। ऐं उन्हनि खे राशन खुराक ॾिनो वञे। ठीकु आहे सर, वरी महिरबानी सर वशनी सां ॻाल्हाइण जे लाइ। शफ़ीक साहब वरी महिरबानी तव्हांजी। गुलशार खां ये था डॉक्टर शफ़ीक सोशल वर्कर में वत भी आवदा कार का इशा में गो के इच रिलीफ न मिले था मर्दुमाना अंगा तक आवदा निश्तगा लोग नया आप मतलब 4 UCS अंगा तक आवदा और आप अंगा तक मौजूद हस्ते तकरीबन 6 अप्तमा अश्तमा उत्तगा फ्लडर अंगा तक हमशे एक गुड़ा दादू है सूरत हाल है
دادو تاریخی لہٰذا چبی مابر کو آئیے مسئلہ مسائل درو کالر بھی اس طرح قانون ذات گئے صحافی ہیں ایک سوشل ورکر گرامہ گپ کو ہمیں گشاں کہ انتہائی خراب حالتیں دادو ہے گشاں سیاستدان بھی قصور وارستان دیگے مردم بھی قصور وارستان ایشے اور ایشے دادو ہے حالتیں نیکسٹ پروگرام انشاءاللہ ما گپ کنے سندھ دیگر ڈسٹرکٹ مرچی پروگرام اچھے علی حسین رابطے تا اجازت سلام